लीडर टीवी के प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख असां सां गॾु आहे शहीद मोहम्मद फाज़ल राव जी भेण ऐं असां सभिनी जी वॾी बि आहे, पुफी बि आहे, अदी बि आहे, असांजी जान, असांजी जिगर, असां सभिनी जे मथे ते हुनजो हथु आहे ऐं हमेशह असांजो ख़्यालु रखियईं। जॾहिं बि असां हिननि जे घर वियासीं, मोहतरमा मरियम राव साहिबा, अॼु पाण हुन सां पुराणियूं यादूं वंडियूं था, पुराणियूं ख़बरूं कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी हिन कचहरीअ जे लाइ असांखे टाइम ॾियण जी। मां चवां थो त सभ खां अवल न अवां पंहिंजे वालिद अहमद ख़ान जे बारे में जेके यादगिरियूं तव्हां वटि आहिनि उहे ॿुधायो। बाबा जी ॻाल्हि, बाबा तमामु सुठो माण्हू ऐं बाबा जेको हो सो असांखे प्यारु कंदो हो, असीं हुनखे प्यारु कंदा हुआसीं, पर हू तमामु सादो ऐं सूदो माण्हू हो ऐं हुन में वॾाई कान हुई। हुन में वॾी ॻाल्हि त जेका वॾाई थींदी आहे माण्हूअ में वॾाई हिकिड़ी थींदी आहे, वॾेरो हाणे कोन हो, वॾेरो हो पर वॾाई कोन हुयसि, जेको शोबाज़ी कोन हुयसि, शोभा कोन हूंदी हुयसि ऐं ग़रीब माण्हू सां हुनजी तमामु घणी पवंदी हुई। ग़रीब माण्हू जेके हूंदा हुआ ईंदा हुआ हुन सां हुननि जी इलाही माना भाईंदो, इलाही खी भला कंदो, उन्हनि सां हथ मिलाए, हिन करे मिलाए मिलंदो हो। न त वॾो वॾा माण्हू हूंदा आहिनि त मिलाए कोन मिलंदा आहिनि, उहे परे बीठा हूंदा आहिनि, पर हीउ परे कोन बीठो, हीउ उन्हनि सां गॾु बीठो हूंदो हो। त उन्हनि त अदा वरी उन खां मथे हो। ऐं तव्हांजी जेका अम्मा आहे उनजो नालो छा हो? थना। थना। थना 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 वरी उहा हूअं तव्हांजे बाबा जी माइटराणी? माइटराणी रात वारी हुई, माइटराणी कान हुई। अच्छा। हा। पोइ उहो रिश्तो कंहिं करायो? तव्हांजे पोइ बाबा इश्क सां कोन कराई। इश्क न कयो? इश्क सां कोन कई। अच्छा, ॾाॾे कराई? ॾाॾीअ कराई। ॾाॾीअ कराई, हुन संग वरितो। अम्मा नंढी हूंदी त बाबा अम्मा ॿई जेके गॾु हलंदा हुआ, मेंहूं त हूंदियूं ठहियल सेत में जाम हूंदियूं, पर ॿकरियूं हूंदियूं सेब, हा उन्हनि खे हकलींदा हुआ, खाईंदा हुआ, खाईंदा हुआ। एतिरो माना बाबा ऐं अम्मा ॿई गॾु पोइ हुनजी शादी बि थी ऐं बाबा ॿई सन हुआ बि सन हिकु जहिड़ा, माना जेॾो बाबा हो तेॾी अम्मा हुई, ॿई हिकु जहिड़ा हुआ। पोइ बसि पोइ शादी ॾाॾीअ कराई असांजी ॾाॾीअ। बाबा पुटु बाबा दादिलो हुअसि ऐं ॾाॾीअ जो पुटु त दादिलो, जेको बाबा सो दादिलो हो, ॾाॾीअ जो दादिलो पुटु हो। पोइ अहमद ख़ान पढ़ियो कोन या स्कूल कोन हुआ? स्कूल कोन हुआ, भले ईअं हुआ, पर अहिड़ा स्कूल कोन हुआ जंहिंमें ॿार पढ़े, जीअं अदा पढ़ियो, इन स्कूल पढ़ियो, सिंधी पढ़ियो, उर्दू पढ़ियो, सिंधी पढ़ियो, इहो सॼो पढ़ियो अदा। बाबा कोन एतिरो कोन पढ़ियो, मिड़ई चङो कुझु चङो ख़ासो कुझु पढ़ियो ऐं पर हुनखे ईंदो सभु कुझु हो। हू बि पढ़ियलु अनपढ़ियलु जहिड़ो कोन, पर हू पढ़ियलु हो, पर हू तमामु घणो ॼाण जेका रखंदो हो न अदा, त अहिड़ी केरु कोन रखंदो हो। अदा खे एतिरी ॼाण हूंदी हुई, जेके अहिड़ी केरु ॼाण कोन रखंदो जेके। फाज़िल साहब तव्हां खां वॾो हो? मूंखां वॾो, हा मूंखां वॾो।
पोइ तव्हां पढ़ियो? मूं वञी वरी सिंधी पढ़ियो, ॿियो उर्दू मूं पढ़ियो कोन वरी मूंखे ईंदो हो। इहे किताब लिखिया, हा किताब लिखिया, अदाई डायरी लिखी, इहे लिखूं। बाक़ी पढ़ियो एतिरो आऊं कोन पढ़ी जो चवां त इहे पंहिंजी ॻाल्हि करियां त मूं एतिरो पढ़ियो अहिड़ो केरु पढ़ंदो ई कोन। अधा होशियारु हो असां में, सभिनी खां अधा होशियारु हो। असां जेके अम्मा जा ॿार हुआ न, मुंहिंजे माउ जा, अधा जेको हो सो पहिरियों नंबर ते होशियारु हो। सभु माण्हू जेके हूंदा हुआ से फादर खे सलाम कंदा हुआ। फादर जेको हो सो सभिनी खां अॻु में हो, पुठ में कोन हो पर अॻु में हो। सभु हुनखे सलाम कंदा हुआ। फाज़िल साहब जेको आहे हा उहो नंढे हूंदे कीअं हो? नंढे हूंदे महिमान नवाज़। अच्छा नंढे हूंदे असां में वॾे में वॾो जेको हो त महिमान नवाज़ अदा हो। अदा खे ॾिसी मुंहिंजो भाउ वॾो जेको फाज़िल, उहो पंहिंजे चाचे खे ॾिसी उहो माना चाचो कोन जहिड़ो कोन थियो पे थियो अदा वरी पे थियो वञी हुनजो अदा पे थियो फाज़िल जो। हा न, हा अहमद ख़ान साहब वालिद थियो न तव्हांजो ऐं फाज़िल साहब जो। हा 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 हाणे नंढे हूंदे चओ था त फाज़िल साहब महिमान नवाज़ हो। महिमान नवाज़ हो, हा महिमान नवाज़। भला उहो पढ़ियो घणो छो कोन? पढ़ियो न पर ॿ टे दर्जा पढ़ियो। हा पढ़ियो पढ़ण खां सवाइ हू पढ़ी हो। अच्छा पढ़ण खां सवाइ पढ़ी। पढ़ण खां सवाइ हुनखे हर चवां थी पढ़ियलु हो। हुनखे हर जेका तइलीम थी थिए असां अदा खे ईंदी हुई। अदा एॾो होशियारु हो, एॾो होशियारु हो जो हद खां वधीक अदा जहिड़ो होशियारु माण्हू कोन्हे। सभिनी खे मन मारियो बीठो हो। भला इन हारियुनि जे हक़ में कीअं वियो? हारियुनि जे हक़ में त उहो फाज़िल पहिरियों नंबर हो। हा त उहो वॾेरनि जो मुखालिफ़ छो थियो? वॾेरनि जो मुखालिफ़त हुन ई करे छॾियो। वॾेरा जेके हूंदा हुआ, जेके अदा वॾेरनि जे ख़िलाफ़ बि कोन हो, पर वॾेरा जेके हरामी हूंदा हुआ, जेके हरू माण्हुनि खे लताड़ींदा हुआ, ज़ुल्म कंदा हुआ, ज़ालिम हूंदा हुआ, त उन्हनि जे ख़िलाफ़ हो। उन्हनि जे ख़िलाफ़ हो। ऐं जेके ग़रीबनि जी हामी हूंदो ऐं ग़रीब जेके महिमान नवाज़ हूंदा हुआ या जेके अमीर हूंदा हुआ, उन्हनि खे सुठा माण्हू जेके हूंदा हुआ उन्हनि खे भाईंदो तमामु घणो हो। उन्हनि सां उन्हनि जी दिलि जी चस्बी हूंदी हुई। दिलि जी चस्बी अदा जी तमामु घणी हूंदी हुई। जेके सुठा दोस्त हिनजा हूंदा हुआ, सभु दोस्त हूंदा हुआ सुठा। अहिड़ा हूंदा हुआ जेके चवंदा हा फादर खे ॻाईंदा वॼाईंदा हुआ। घणो करे फादर खे ॻाईंदा वॼाईंदा हुआ। त फादर जहिड़ो माण्हू दुनिया में कोन्हे। उहे माण्हू फादर जा दोस्त। भला फाज़िल साहब जा दोस्त नंढे हूंदे कहिड़ा हुआ? नंढे हूंदे अदा जा दोस्तनि जी त अंदाज़े ई कोन्हे, मूंखे पाण ख़बर कोन्हे। भला पलीजो साहब कॾहिं ॾिठो तव्हां पहिरियों दफ़ो? असां पलीजो ॾिठो जी पहिरीं। कॾहिं? असां ॾिठो त जॾहिं पलीजो
पली जे अदा बि हुन पली जे भाईंदो कंदो हो ऐं गॾु हुन पर अदा जो साथ पली जे सां हो ऐं पली जेके अदा सेखारियो पली जेके सेखारियो अदा पली जो हो त पर हुनखे सेखारियो वरी अदा हो अदा खां वधीक पली जो कोन हो अदा भाईंदो बि घणो हुओसि ऐं सेखारियो बि पली जे अदा ऐं पली जो सुठो माण्हू हुओसि हर को माण्हू पंहिंजे नमूने सां पिए हलियो ऐं पर अदा जेको ग़रीबनि सां जेको अदा हलियो न ओड़ो पली जो बि कोन हलियो पली जो कोन हलियो न को ग़रीबनि खे को ॾींदो कंदो अदा मरूं त ग़रीबनि खे ॾींदो उन्हनि ग़रीबनि खे सभु पैसा रोकड़ जेके हूंदा से ॾींदो अनु ॾींदो इहे सभु शयूं ॾींदो अदा पली जो कोन ॾींदो पली जो साहब वरी वकील हो शहर में रहंदो ज़मीनदार बि न हो न ज़मीनदार त ही अदा बि ज़मीनदार हो ऐं पली जो ज़मीनदार कोन हो पली जो ज़मीनदार जी मूंखे ख़बर कान्हे वकील हो न वकील हो वकील पढ़ियलु हो पढ़ियलु हो या कोन पढ़ियलु कोन हो पढ़ियलु हो बाक़ी वकील हो बाक़ी अदा माण्हू जेको हो सो अदा खे सभु ईंदो छा कोन ईंदो सभु ईंदो हुउसि फाज़िल साहब जॾहिं पहिरियों दफ़ो झेड़े में पियो उते वॾेरा विड़ियसि तव्हांखे ख़बर पई घर में पोइ तव्हां छा कयो मूं छा कयो मूं सफ़ा मथे तां गंदी जॻह हिसाब लाहे उछलाए छॾी अच्छा पहिरियों लाहे उछलाए छॾी घोड़ा कईसीं बि छा करियूं घोड़ा कईसीं घोड़ा छा चयो असांजे कुंदर कुझु कीअं मोहन हिन छा कयो पर अदा वरी उन्हनि खे विड़ियो पर अदा उनखे मारियो अदा उन हिकिड़ी बाह में जली हथ ॿियो ॿीअ बाह में हथु जले ऐं ॿई बाहूं जले छॾियईं ऐं उन्हनि खे काबू करे छॾियईं अदा माण्हू न अहिड़ो पहलवान हो अदा माण्हुनि चइबो बाबा असांजे हूंदी घोड़ी असांजे चाचे जो हूंदो घोड़ो ऐं सो हुनजी बाबा जी ॻाढ़ी घोड़ी हूंदी हुई चाचा असांजो चाचो हुनजो कोन थींदा आहिनि ॻाढ़ो चाचा जो घोड़ी हूंदी घोड़ी हूंदी ऐं चाचा जो घोड़ो हूंदो बाबा जो घोड़ो हूंदो हो जेको कोन घोड़नि ते चढ़ी घुमंदा असीं कोन घुमासीं न बाबा वारा बनीअ ते वेंदा बनीअ ते वेंदा बनीअ ते वेंदा घोड़े ते चढ़ी बनीअ ते वेंदा बाक़ाइदे शहर वेंदा सभु वेंदा घोड़नि ते चढ़ी पंहिंजे वेंदा पोइ उन ते चढ़ी उते वियो ऐं उते जॾहिं अदा खे मीर एजाज़ वारा जॾहिं मिलिया अदा सां तॾहिं अदा त ॿिया माण्हू जाम गॾु थी विया असीं त पंहिंजे घोड़ा असांजी लॻी वई तमामु घणा माण्हू आया उते अदा खे मिलण जे लाइ आया हुते त
इहो असांखे ॾाढो ॾुखु थियो चवण अलाह साईं तो असांजो बचाए असां ख़ैरु करे अलाह साईं रब पाक असीं रुॻो अलाह खे बेसवाल कया असां रब पाक तूं असांजे कुंदर पुट खे तूं बचाए अदा जे लाइ माना रब खां दुआऊं घुरियूं अलाह खां ऐं अदा मरो बहादुरो कोन अदा खे परवाही कोन हुई त उहो मूंखे मारीनि था या छा था कनि अदा ई अदा हुननि खे ॿिन्हिनि ॿार में जलियो ॿिन्हिनि ॿार में हिकिड़े ॿार में न पर ॿिन्हिनि ॿार में जलियो एॾो बहादुर हो माना वॾो जेको माउ मथो वारी ॿिन्हिनि खे पकिड़े छॾियईं पकिड़े अहिड़ो जलई जो वरी हुननि चुरी बि कोन सघिया हा चुरी बि कोन सघिया हुननि जॾहिं ऐं उन जूं ॻाल्हियूं पंहिंजे पछाड़ीअ जो वीचारे असां पाण कचारे मूं सां बि कई मुंहिंजी भेण हुई हुन सां कई अलाए कहिड़ी ॻाल्हि हुई जो भला वरी हिकिड़ी ॻाल्हि पुछांव थो वापसि था हलूं तव्हांजी अम्मा ॾांहुं थिना ॾांहुं उन जूं के ॻाल्हियूं ॿुधायो अम्मा जो हा अम्मा के यादगिरियूं के ॻाल्हियूं अम्मा वीचारी माउ त वधीक हूंदी आहे न ज़ाहिर पंहिंजो पुटु हुनजो उहो सभिनी खां वधीक प्यारो अम्मा तव्हांखे वधीक भाईंदी या फाज़िल साहब खे सभिनी खे भाईंदी अम्मा जेका हूंदी सभिनी खे भाईंदी असांखे भाईंदी असीं नियाणियूं हुयूंसीं असांखे भाईंदी अदा खे भाईंदी अम्मा सभिनी खे भाईंदी ऐं अदा वरी असांजो जेको नंढो त सांडियो असांजे पुफीअ हो हा अदा नंढो असांजे पुफीअ सांडियो ऐं पुफी बि घणो प्यारु कंदी अम्मा प्यारु कंदी पर हू सभिनी जो प्यारो दादलो हो पर हू वधीक सभिनी खां हारियुनि खे ग़रीब माण्हू उन्हनि खे भाईंदो हो पाण सभिनी खां उन्हनि खे भाईंदो हो जे ग़रीबनि जा हारी मज़ूर इहे हूंदा उन्हनि खे भाईंदो हो ऐं उन्हनि खे चाहींदो हो हारियुनि खे सभिनी नंढे हूंदे कहिड़ा शहर तव्हां ॾिठा यादि हुजनि पहिरियों दफ़ो बदीन कॾहिं वियो हैदराबाद कॾहिं वियो यादि आहे तव्हांखे हैदराबाद वियासीं घणी उमिरि हूंदी अम्मा तुंहिंजी इहा मूंखे ॻाल्हि यादि कोन्हे न बदीन वईं त घणे वक़्तु उमिरि हुई बदीन में जॾहिं वईं बदीन में त अच्छा सेठ किशू कॾहिं ॾिठुई सेठ किशू त हींअर मिलण आयो शादी थो करे तो हींअर मिलण आयो शादी केरु थो करे सेठ किशू पाण तो शादी करे ज़ाल मरी वई आयो मिलण दावत ॾियण बि कोन आयो अञा दावत ॾिनई कोन्हे कंहिंखे मिलण आयो असांखे चईं त अम्मा मुंहिंजी ज़ाल वई मरी हाणे आउं करियां छा कयां थो ॿी शादी कयां भाई मूं चयोमांसि आउं वियोमांसि दुआ घुरण सो मूं चयो भला शादीअ जो छा चई त डॉक्टर ऐं शादी कंदमि न मुंहिंजा ॿार रुली वेंदा घर में ॿार वॾा पर चई मुंहिंजा ॿार नूरूं मुंहिंजूं धीअरियूं उहे सभु रुली वेंदियूं ख़बर न आहे मुंहिंजी ज़ाल जेका हुजे कहिड़े दिमाग़ जी हुजे सो वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो इन करे हाणे मुंहिंजी उमिरि बि थोरी आहे पोड़ो थी वियो आहियां हाणे शादी न कंदुसि
न कर तोखे चए न कंदो त असांखे चई शादी कराईंदो तोखे चए पूरो थी वियो असांखे चयो शादी कंदुसि पर उनजी मर्ज़ी असीं हाणे हुनखे चऊं त तूं शादी न कर मर्ज़ी हाणे वाणियूं ॿियो माण्हू असांजो पंहिंजो माइट कोन हो न को माइट जो असीं माइट बि हुजे त असां छा कंदासीं भले पियो करे पर तॾहिं बि माण्हू खे थींदो आहे न हिकिड़ो न पर ही किशू वारा त तव्हांखे माइटनि खां वधीक रहिया हा न किशू सुठो माण्हू हो हा सची ॻाल्हि आहे सुठो भला मोहम्मद सिद्दीक़ राहू जी ॿुधायो ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए सिद्दीक़ मरहूम जी ॻाल्हियूं कहिड़ियूं ॿुधायां तोखे सभु ख़बर हूंदी हा त सिद्दीक़ जहिड़ो माण्हू हो ई कोन सिद्दीक़ एॾो सुठो माण्हू अज़ीम माण्हू हो हद खां वधीक अज़ीम हो ऐं फादर सभु औलाद में सिद्दीक़ मरहूम जेको हो ऐं सो वधीक हो सभु औलाद आहे त सभु पर आहिनि त सभु साल कर में को बि अहिड़ो कोन्हे औलाद साले आहे को माण्हू गिला करे कजे त अॼु हिन अहिड़ो आहे अहिड़ो आहे थींदो आहे जीअं दुनिया में जीअं थिए थो पर उहो कोन हो सभु हुआ सभु फादर जा औलाद सभु सुठो साले कर में हो सभु जी फाज़िल जा ॿार हुआ तॾहिं बि सुठा हुआ फाज़िल साहब जॾहिं जेल वियो पहिरियों दफ़ो हा यादि आहे तव्हांखे हा मूंखे यादि आहे वई हुयसि जेल हा मुलाक़ात करणु विया हुअसि वियासीं पहिरीं असीं विया हुआसीं ॿियूं मायूं बि वई हुयूं जाम पर असां बि वियासीं पहिरीं वियासीं जेल में न तव्हां न जॾहिं फाज़िल राहू साहब गिरफ़्तार थियो पाण गिरफ़्तार थियो त असीं जेल में कोन हुआसीं बाक़ी हुआसीं तव्हां मिलण वियासीं कॾहिं हा मिलण वियासीं जेल ते हा मिलण वियासीं अच्छा मिली आयासीं फादर खे मिली आयासीं उहो असांखे अॼु बि ॻाल्हि यादि पई अचे त फादर कहिड़ो अज़ीम इंसानु हो असीं ॻाल्हि चई नथा सघूं त फादर जहिड़ो को माण्हू आहे असीं चऊं था फादर ॾाढो अज़ीम इंसानु हो ऐं जंहिं असांजी पालना कई असांजे बचनि जी पालना कई पंहिंजे बचनि जी पालना कई सॼे राहनि जी पालना कई सभिनी जी पालना कई फादर कई फादर अहिड़ो इंसानु अज़ीम हो अहिड़ो माण्हू आउं ॾिसां ई कोन मुंहिंजो भाउ मुंहिंजो भाउ पर आउं चवंदी हुअसि त फादर जहिड़ो असांजे फादर जहिड़ो त को अज़ीम इंसानु थींदो ई कोन भला MRD में तव्हां जेल में वियो न हा MRD में हा जेल में वियो न हा केरु केरु हो अव्हां सां गॾु असां केरु हो असां सभु हुआ नाला ॿुधायो जेल में जेके गॾु वियो गॾु विया गॾु पलीजाणी हुयूं अदी हूर हुई हा ॿियो जेल में कोन आई हा मिली हूर हुई न हुई मिली गुलाम फातिमा हुई जेल में हा जेल में असां सां गॾु गुलाम फातिमा हुई ऐं बाक़ी हूर जेका हुई असांजी मिली हुई आई हुई मिली हुई असां सां बाक़ी जेल जे अंदरि कोन आई हुई अंदरि जेल में वरी उहा आई गुलाम फातिमा उहा आई उहा जेल में आई न बाक़ी ॿियूं मायूं हुयूं पलीजाणियूं हुयूं असांजे फुल हुआ राह हुआ ॿिया असांजा पंहिंजा अदीज क़रीब जेके सेव हुआ ॿिया जेके हुआसीं सभु हुआ गॾु असां सां बाक़ी
अंदर जेल जूं कैदी औरतूं खे यादि अथव, पीपल्स पार्टी जूं या अवामी तहरीक जूं? अवामी तहरीक जो त आहे फाज़िल यादि तमामु घणियूं आहिनि, ॿियनि जूं त आहिनि, ॿिया बि सुठा न न, मायूं जेके मायूं अवां सां जेलनि में गॾु हुजनि, ॿियनि पार्टियुनि जूं यादि आहिनि तव्हांखे? हा, पार्टियूं यादि आहिनि, गुलाम फातिमा हुई ऐं ॿी ॿियूं बि 5-6-7 ॿियूं मायूं हुयूं जेल में हुयूं, जेल में बि हुयूं त असां सां गॾु हुयूं जेल में, पर एतिरो न जो आउं सभु वरी ॿुधायां तोखे ॿुधायां त हीअ असां मूंखे यादगिरियूं एतिरियूं कोन आहिनि, एतिरियूं मूंखे यादगिरियूं आहिनि कोन जो आउं वरी तोखे ॿुधायां त इहे सभु असांखे यादि आहिनि, यादि कोन असांखे सभु यादि कोन आहिनि। ॻोठ जूं के ॻाल्हियूं ॿुधायो यादि हुजनि जेके। ॻोठ वारा सभु वीचारा वेठा हुआ, सभु जाऊं वेठे कयूं फाज़िल खे, त फाज़िल ला करे ख़ैर जो अचे त सभु उनजा ई हामी हुआ, फाज़िल जा हामी हुआ, त फाज़िल केरु छॾिया, फाज़िल खे हर हिकु जेको सो एतिरो त भायो जेतिरो पुटु पंहिंजे माउ खे भाए, फाज़िल खे माण्हुनि एतिरो त भायो जेतिरो पुटु माउ खे भाए, माउ खे पुटु भाईंदो एतिरो भाईंदो हो, त वाक़ई त हुनखे सभु माण्हू बि यादि हुआ त सभु ॻाल्हियूं बि यादि हुयूं, ऐं सभु असांखे चवंदा पढ़ो लिखो, असांखे हिदायतूं ॾिनई त पढ़ो लिखो ऐं पढ़ंदियूं त लिखंदियूं त अव्हांजो ज़हन वधंदो, ॿियनि खे बि पढ़ाए सघंदियूं, असांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए। मूंखे पाण अची अचनि त तंहिं वक़्तु मूं इहो सोचियो हाणे अदा पियो पुछे हाणे असीं छा ॿुधायूं, अदा पियो पुछे हाणे हिनखे असीं छा ॿुधायूं, अदा तोखे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि त तोखे ख़बर आहे, असांखे त अञा एतिरी ॼाण कोन्हे जेॾी तोखे ॼाण आहे, त चवनि असांखे मूंखे त ॼाण आहे पर अव्हांखे ॼाण हुअणु खपे, असांखे हिदायतूं ॾींदो, त अव्हांखे पाण ॼाण असां मूंखे ॼाण आहे पर अव्हांखे ॼाण हुअणु खपे, जीअं आउं ॼाण मूं हासिलु कई आहे न त अव्हां बि हासिलु करियो न, ईअं चवंदो हो, ॻाल्हियूं सभु सुठियूं ॿुधाईंदो हो, भाईंदो हो, सुठो माण्हू हो। भला जॾहिं फाज़िल साहब क़त्ल थियो अव्हां किथे हुआ? असीं घर हुआसीं उते राउकी? हा राउकी, असीं घर हुआसीं राउकी, असां जहिड़ो वेल थी वियो ओतिरो वेल थी वियो। अव्हांखे कंहिं ॿुधायो? असांखे माण्हू सभु डूड़ी विया, फाज़िल जे दुश्मन जेके उन्हनि क़त्ल कयो आहे, पोइ अदा क़त्ल त कोन थियो, अदा त उन्हनि खे झलई, अदा त उन्हनि खे झलई, अदा त उते जेको जिते अदा हो उते उन्हनि खे झलई ऐं उन्हनि खे झलई ऐं पाण उन्हनि खे जेके हुआ हो मीर हुआ, मीरनि खे ॿिन्हिनि खे मान में हथ विझी ॿिन्हिनि खे उहा त पुराणी ॻाल्हि थी न। हा, जंहिं ॾींहुं फाज़िल साहब खे क़त्ल कयूं, जॾहिं पंहिंजे दोस्त जी दुकान तो कपिड़े वारे तो लथो पए,
उहो त इहो त अदा अदा खे झले न त उहो त तंहिं वक़्त जी ॻाल्हि हुई त जॾहिं झले उनखे इहा त उहा हुननि जी अदायगी त हफ़्ते पहिरियों की ॻाल्हि आहे त हुन झलियो मीरनि खे झलियो वञे मीरनि खे झलियो जेको फाज़िल साहब ते हमिलो थियो चांगनि कयो हा उहो छो कयूं? उहो हिननि बसि हिननि भली हराम पाई कई हिन में हिमत कान हुई हिमत कान हुई हिननि हराम पाई कई पर हुन सां त रब गॾु हो न हुन सां त अलाह गॾु हो न अलाह गॾु हुजण सां उनखे केर बि केर बि उनखे पुॼी न सघंदो त फाज़िल खे केरु पुॼी नथी सघियो तॾहिं फाज़िल जेको हो फाज़िल सां गॾु जेके हुआ माण्हू से ॿिया हुआ ईअं ई पर फाज़िल पाण जेको हो सो अहिड़ो को माण्हू कोन हो। भला फाज़िल साहब जे वक़्त में फाज़िल साहब जे शहीद थियण खां पोइ हा फाज़िल साहब जे क़त्ल थियण खां पोइ हा पार्टी ख़तम थी वई छो? पार्टी ख़तम थी वई पार्टी ख़तम थी वई पार्टी त हाणे अञा बि उहा पार्टी हले पई ख़तमु कोन थी आहे ख़तमु कोन थी आहे हले पई फाज़िल अञा आहे अलाह करे चङो भलो हुजे उहो अञा आहे अञा हुनजा पुट आहिनि औलाद आहे सभु कुझु आहे उहे सभु कुझु आहिनि ऐं उनजा जेके पुजारी जेके हुनजा फाज़िल जा से अञा बि आहिनि सभु कुझु आहे ईअं न त कोन्हे कुझु कोन्हे सभु कुझु आहे उहो न कोन्हे उहो त मिड़ेई माण्हू चवंदा फाज़िल केरु फाज़िल वियो हाणे के कुझु कोन्हे इहो कुझु कोन्हे वारी ॻाल्हि आहे कोन फाज़िल अॼु बि फाज़िल खे माण्हू साराइनि था ऐं अॻे बि साराऊं पिया हाणे बि साराइनि पिया अॼु बि इलाही माण्हू आहिनि तव्हां मिलंदा हूंदा या न मिलंदा हूंदा पर अॼु बि जिते माण्हू वेंदा उते अव्हांखे ज़ाहिर मिलंदो ज़रूरु फाज़िल जा पुॼारी जेके हूंदा त मिलंदा ऐं उहे ज़रूरु चवंदा त फाज़िल जहिड़ो को माण्हू कोन्हे उहो फाज़िल चवंदा हुआ फाज़िल जहिड़ो को माण्हू कोन्हे पोइ हाणे असीं त मायूं कुझु कयोसीं कुझु कोन कयोसीं पर कुझु पंहिंजे हालत वारो असां माइनि कयो आहे की फाज़िल जी ॻाल्हि बि फाज़िल पुफी सिंधी औरतुनि जे लाइ छा था चओ पैगाम ॾियो उन्हनि जे लाइ? सिंधी औरतुनि जे लाइ चवंदा उन्हनि खे भला साईं असांजा हेॾे जो पढ़नि लिखनि ऐं इल्मु हासिलु कनि ऐं इल्मु हासिलु करणु सुठी शइ आहे ऐं इल्म सां ई त सभु कुझु थिए थो इल्मु न आहे त का बि शइ कोन्हे इल्म खां सवाइ पोइ का बि शइ कोन्हे माण्हुनि जहिड़ो खाली आहे हथनि खाली आहे हा भई असीं चवंदा त फाज़िल जेको हो सो उन जेको सारायो सो जेको सारायो ऐं ग़रीबनि माण्हुनि खे हथनि पेरनि खां वठी भांयो
हथनि पेरनि खां वठी भाई एतिरो भाईंदो। भला हाणे सिंध लाइ छा कजे? सिंध जे लाइ त कजे, सिंध जे लाइ सभु माण्हू कनि त सुठी ॻाल्हि आहे। छा कयूं? हाणे कनि उहो करणु उहो सभिनी खे करणु खपे। माण्हू सभु पंहिंजो मिली जुली कनि ऐं सो जेके फाज़ल जा दोस्त आहिनि या फाज़ल पाणो या अञा ॿिया दोस्त आहिनि उनजा अञा पाण माण्हू अञा फाज़ल जा आहिनि, ईअं न कोन सभु वियल आहिनि। उहे सभु फाज़ल खे साराईंदा हूंदा। भला चवनि था त सिंधी माण्हू हिक ॿिए जी जंग छिकनि था, हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि। पोइ इन जो इलाजु ॾियो भला को। कहिड़ो? सिंधी कुझु ॻाल्हियूं सही आहिनि, कुझु ग़लति बि आहिनि। अञा सभु त सही कोन हुजनि, सभु सही कोन हुजनि, सभु ग़लति कोन हुजनि, त कुझु त सही बि हुजे, कुझु ग़लति बि हुजे। ऐं एतिरी मूंखे ॼाण कोन्हे। भला सिंधी माण्हू चवनि था त मुल्क खां ॿाहिरि वञी महिनतूं करे कमाए अचनि, हिते ॿार पालीनि पढ़ाइनि, इहो तव्हांखे कीअं थो लॻे? सुठी ॻाल्हि आहे ॿार पढ़ाइणु ऐं ॿारनि जा ॿियनि खे बि भले ॿियनि खे बि इहा दवा ॾियनि त बाबा अवां पंहिंजा बचनि खे पाढ़ियो ऐं पढ़ायो ऐं त उहो वधीक सुठो थींदो। त इहा बि सुठी ॻाल्हि आहे। पोइ आहे सुठो त पढ़ण त इल्म खां सवाइ त कुझु कोन थो थिए। इल्मु माण्हू खे त इल्म सां त सभु शयूं थियनि थियूं, इल्मु न आहे त पोइ कुझु कोन्हे। तव्हांजी ख़्वाहिश कहिड़ी आहे? हिन हालत में बि तव्हां छा था चाहियो त छा थियणु खपे? हिन में आउं चवां थी त माण्हू कनि सभु ग़रीब माण्हू अमीर ग़रीब सभु जेके आहिनि से पाण मिली हिकु मुठ थी ऐं हिकिड़े मुठ थी वञनि ऐं पोइ हे थी वञनि त उहो वधीक बहितर थींदो। ऐं उहे माण्हू थींदा जेको फाज़ल चाहींदो उहो थींदा। फाज़ल बि ईअं बि चाहियो त असां सभु मुठ थी वञूं त वधीक बहितर थींदो। त अॼु बि जेके माण्हू आहिनि से चाहिनि था त फाज़ल जीअं मुठ थी अचे सभु मुठ थी वञनि, पोइ उहो त अॻियां हली थींदो अञा त का ख़बर कान्हे। नाज़रीन, हीअ आहे असांजी वॾी आहे, असांजी पुफी आहे, असांजी भेण आहे। हूअं त फाज़िल साहिब जी भेण आहे। हा, अदी मरियम चऊं था असां हिनखे। सो अदी मरियम जी ख़्वाहिश आहे त ज़िंदगी जे हिन ॾाके ते बि जेकर सभु सिंधी माण्हू मिड़ी मुठ थियनि, अमीर ग़रीब जेके बि आहिनि, ऐं उनखां पोइ ई कंहिं रस्ते ते गॾु हली का कामयाबी हासिलु करे सघिजे थी। ॿी ॻाल्हि हुन इहा कई आहे त हर को ॿिए माण्हू खे ॿुधाए त पंहिंजा ॿार पढ़ायो, तालीम खां सवाइ कुझु कोन्हे। जे तालीम कोन्हे त माण्हू ॼण त हथे ख़ाली आहे। पंहिंजा हथ ख़ाली न कयो, पंहिंजा ॿार पढ़ायो, तालीम खे हासिलु कयो। लीडर टीवी में हिन इंतिहाई अहम महिमान सां कुझु घड़ियूं ॻाल्हाइण खां पोइ असां अव्हां खां इजाज़त था वठूं। अव्हां जी वॾी महिरबानी, शाल ख़ुशि हुजो। अव्हां जी वॾी महिरबानी, असांखे तव्हां टाइम ॾिनो। अदा मुंहिंजी कहिड़ी महिरबानी, आऊं पाण अधु पढ़ल अधु जेको न को एतिरो पढ़ियो आहे न को एतिरो सिंधी अचे थो ऐं उर्दू अचे थो
पर जो असां न को अञा वधीक तरह सां कोन पढ़ियो आहे, न को लिखियो आहे, न को कयो आहे। बाक़ी जेल वियासीं ऐं डायरी जेल मूं लिखी सां शाया बि थी। उहा शाया बि थी लिखी मूं, उहा शाया बि थी। ऐं पलीअ ॼाणे हूअ पली जो न हूअ गुनाह फातिमा पली जो उन बि लिखियो। उहो अलाए छा लिखई, लिखई पोइ अलाए कहिड़ी पोइ मायूं जेके हलियूं त सभिनी पंहिंजे वीचारियुनि हाल सां सभिनी लिखियो पढ़ियो सभिनी कयो। तुंहिंजी पाण महिरबानी जो तो असांखे एतिरो असांजी गप शप तो ॿुधी आहे। वॾी महिरबानी।